वीह बाहि जूं काठियूं गॾु कयूं वयूं। उन खां बाद में वो आड़ा उॿारियो वियो। आड़ा उॿारण खां बाद में हे एतिरो मजबूर थिया त हज़रत इब्राहिम खे हाणे न आड़ा में सटिजे कीअं उछलिजे, छो त बाहि जो एतिरो तेज़ ताबश हुई ऐं तौहो जो कोन जे नज़दीक न पियो वञी सघे। कंहिं सलाहूं ॾिनियूं त पींघ ॿधो, उन में मंजीक ॿधायो, पींघो ॿधायो, पोइ उनखे लोॾो ॾियो। जॾहिं पींघे में हज़रत इब्राहिम खे विहायो, उहो पींघो जॾहिं बाहि जे वेझो ऐं मथां वञे, पोइ हेॾां रसियूं कटियूं वञनि त जीअं हज़रत इब्राहिम आड़ाह जे अंदरि किरी। बहरहाल ॾिठो किसो आहे, वॾे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे जेल मां कढी करे पींघ ते विहायो थो वञे। माण्हू तयार कया था वञनि त जॾहिं पींघ बाहि जे मथां पींघो पुॼे त हेॾां रसियूं कटियूं वञनि। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह सब्र सां, वॾे इस्तिक़लाल सां, बुर्दबारीअ सां, तहमुल सां उन पींघे जे मथां सवार आहिनि, वेठा आहिनि। का चहिरे जे मथां पेशेमानी कान्हे, ख़ौफ़ कोन्हे, को उनजो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन जो भउ कोन्हे को त को मां बाहि में किरां थो। रिवायतुनि में अचे थो, हदीस पाक में अचे थो, हज़रत जिब्राइल लही अचे थो पियो, अची चवेसि थो त इब्राहिम मुंहिंजे लाइ को हुकुम आज ॿुधाए त मां तुंहिंजी मदद कयां। अल्लाहु अकबर, सुभान अल्लाह कयो सॼी जमात। इब्राहिम अॼु मूंखे ॿुधाए, को बि कमु आहे त मूंखे ॿुधा, मां अॼु तुंहिंजी मदद कयां। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जवाब थो ॾेसि, ऐं जिब्राइल मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत नाहे, तुंहिंजी महिरबानी, तूं आयो आहे ॾुखे वक़्त में मुंहिंजी मदद करण, पर उहो रब जलील मूंखे ॾिसी रहियो आहे, जंहिंजे करे जंहिंजे नाम ते मां पंहिंजी जान कुर्बान थो कयां, उहो रब खलील मूंखे ॾिसी रहियो आहे। उर्दू जो शाइर चए थो, जानता है वो मेरा रब जलील, आग में पड़ता है अब उसका खलील। ऐं जिब्राइल वो रब जलील ॾिसी रहियो आहे त उनजो यार खलील बाहि में थो वञे, तुंहिंजे मदद जी मूंखे ज़रूरत नाहे, तूं मोटी वञ। सुभान अल्लाह। रिवायतुनि में अचे थो ख्याल था अचनि, अकुल चए थो ऐं इब्राहिम बाहि में सड़ी वेंदे, इश्क चवेसि थो इब्राहिम जान उन मालिक जी ॾिनल आहे, जे उन जे नाले ते हिकु जान छा 100 जान कुर्बान हुजे बि कुर्बान आहे, ऐं निसार आहे अल्लाह जे नाले तां हिकु जान छा 100 जान हुजे बि कुर्बान करण लाइ तयार थियो। अकुल ऐं इश्क जो झेड़ो। अकुल बोले कि बड़ी शय जान है, इश्क बोला यार पर कुर्बान है। आशिक़नि से इन किस्सनि खे पढ़ो आहे न जॾहिं, त हर कंहिं पंहिंजे दिलि जो आवाज़, पंहिंजे दिलि जा अखर, ऐं उहे कॾहिं शेरनि में, कॾहिं ॻाल्हियुनि में, कॾहिं तक़रीरनि, किस्सनि में, किताबनि में कलम बंदि कया। इहे सभई किताब भरिया पिया आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि सां। सुभान अल्लाह कयो ॾाढा। हज़रत अल्लामा डॉक्टर इक़बाल रहमतुल्लाह अलैहि लाहौर जो असांजो साईं मामा साईं मुफ्ती अल्लामा अब्दुल वाहिद अब्बासी हुर मुजाहिद जन अक्सर इहो शेर पढ़ंदा हुआ, ऐं अल्लामा डॉक्टर इक़बाल खे बेरीश कलंदर सॾींदा। त कलंदर हुयो पंजाब जो, असांजे सिंध जो कलंदर लाल शहबाज मरवंदी, उस्मान मरवंदी कलंदर लाल शहबाज पूरी दुनिया जो कलंदर आहे, पर साईं फरमाईंदा लाहौर जो इहो बेरीश कलंदर हो, बग़ैर ॾाढ़ी वारो कलंदर हुयो अल्लामा इक़बाल, छो त हुन जी शाइरी में उहे रंदी रमज़ूं समायल आहिनि, उहो ई अल्लाह
वारो दग समायल आहे रसूल जो इश्क ऐं मोहब्बत उन जी शाइरी में बंदियल आहे। इहो मुस्लमाननि खे दर्स सुजाॻीअ जो, इश्क जो, मोहब्बत जो, क़ुर्बानीअ जो, ईसार जो इन्हनि अल्लाह वारनि ऐं शाइरनि बुज़ुर्गान दीन इहे हमेशह ॾींदा रहिया आहिनि। डॉक्टर अल्लामा इक़बाल फरमाए थो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे किसे खे ॾिसी सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। बेखतर गोद पना आतशे निमरूद में बिना खतरे जे इश्क निमरूद जे आतश में बाह में टपे ॾियण जे लाइ तयार थी। इश्क हुयो या मोहब्बत ही रब सां इब्राहिम खलीलुल्लाह बेखतर कूद पड़ा आतशे निमरूद में अकुल है महवे तमाशाए लबे बाम अभी कहतो त अकुल तमाशो ॾिसंदो रहियो, अकुल हैरान थींदो रहियो त हे इश्क जा कहिड़ा कमाल आहिनि जो हेॾे आड़ाह में हज़रत इब्राहिम ॼई कोन थो पियो, ईअं डपो थो ॾे पियो। इहो इश्क जो कमाल हुयो। सुभान अल्लाह कयो ॾाढा। हेॾे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे पींघ जूं वागूं कटजनि थियूं ऐं हज़रत इब्राहिम जो पींघो उहा पींघ तख़्तो बाहि में वञे थो पियो किरण जे लाइ। बाहि जे जीअं वेझो वियो आहे हज़रत इब्राहिम खलील, अल्लाह जी ज़ात हुकुम थो करे पियो बाहि। कुरान में ऐलान कयो रब या नारु कूनी बरदम व सलाम अला इब्राहिम। खबरदार थी जा मता हज़रत इब्राहिम जे वार खे बि वंगो कयो थी तो ॾिनो थी को वार जेतिरो हज़रत इब्राहिम जे मथां थथी ऐं सलाम थी वारी बणिजी वई। रब जो हुकुम अचे थो, बाह खे जीअं हुकुम थियो त गुलज़ार बणिजी वई। तरह तरह जा बाग गुल गोलीचा अंदर बागीचा पैदा थी विया। रिवायतनि में अचे थो त अलाए केतिरनि क़िस्मनि जूं केतिरनि वणनि जे क़िस्मनि जूं काठियूं कटे करे उन आड़ाह जे लाइ गॾु कयूं वयूं। रिवायत में अचे थो त जंहिं वण जी जेका काठी बाह में विधी वई न उहा उते साई थी आहे, उते पाड़ हई आहे उन काठीअ, उते गुल ऐं गुलाब ऐं गुंचा कढी करे लामूं कढी करे सब्ज़ सार बणिजी तरह तरह किस्म किस्म जा गुल फुटी पिया। उहो पूरो आतश कदो उहो बाह वारी जगह गुलज़ार बणिजी वियो, बाग बणिजी वियो। काफ़र हैरान थी विया, जंहिं ॾिठो उहे उते सजदे में किरी कलमो पढ़े मुसलमान। पर जंहिंजे मुक़द्दर में ईमान न हो ऐं इहा भलाई लिखियल न हुई, ईमान जंहिंखे मिलणो न हुयो, उन्हनि ॾिसी करे को बि न वञो, बल्कि उन्हनि जे अखियुनि त कुझु ॾिठो कोन। त मुंहिंजा दोस्तो, हीअ हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी कुर्बानी दुनिया जे अंदरि तव्हांखे मालूम आहे त हर शइ खां वधीक ॿ शयूं इंसान खे प्यारियूं हूंदियूं। कहिड़ियूं? हिकिड़ो माल, धन, दौलत, मिल्कियत, ॿार बच्चा, औलाद ऐं ॿियो पंहिंजी जान। इहे ॿ शयूं हर ॻाल्हि खां वधीक प्यारियूं हूंदियूं। पर कुर्बान न हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे मथां जो अल्लाह जो हुकुम थिए थो त माल बि कुर्बान आहे, औलाद बि कुर्बान आहे, त पंहिंजी जान बि कुर्बान करण खां कोन थो घबराए पियो।